दोस्तों साथियों जीए सिंध अॼुकल्ह कराची के हवाले से सूरत हाल तमाम उभरियल है। गुज़िरियल महीने के पहिरें हफ़्ते में असां कराची के इन मसले ते ॻाल्हायोसीं। जेके सवाल उथारिया पे विया त कराची में छाकाणि त गंद अची वियो आहे, ॿोॾि अची वई आहे, हालांकि तॾहिं अञा या एॾी वॾी ॿोॾि न आई हुई। तॾहिं ही सवाल हुया त कराचीअ खे सिंध खां अलॻि कयो, के चवनि पिया उनखे मर्कज़ जे हवाले कयो, के चवनि पिया उनखे अलॻि सूबो बणायो। त उन ते पाण ॻाल्हि कई हुअसीं ऐं उहा मूं गुफ़्तगू उर्दूअ में कई हुई। इन जे करे त मां जो जेके माण्हू इहे सवाल उथारनि पिया उन्हनि ताईं बि ॻाल्हि वञे। पोइ वरी 23 तारीख़ गुज़िरियल महीने जीअं ते सिंध प्रोग्रेसिव कमेटी कराचीअ जे मसइले ते सॼी सिंध में एहतजाज कया। दुनिया जे आॾो सिंधी माण्हुनि जे आॾो ॻाल्हि आंदी त कराची सिंध जो अणटुट हिसो आहे। उनखां अलावा ॿियनि सिंधी माण्हुनि बि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि, पार्टियुनि, लेखकनि, सहाफ़ियुनि सभिनी पंहिंजो पंहिंजो आवाज़ु उथारियो। नतीजे में उहो हुक्मराननि जे तरफ़ां, मरकज़ी वज़ीरनि जे तरफ़ां जेका ॻाल्हि कई पई वञे त अलॻि सूबो, उन खां पोइ ते हटी विया। पर उन खां पोइ जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि, जेके मामला थिया आहिनि, उहे इहो ॾेखारनि था त हुननि पंहिंजो इहो मक़सदु न छॾियो आहे कराचीअ खे सिंध खां कटण जो। उहो सिधो संओं ॻाल्हि करण जे बजाए हाणे हू पोइ तरीक़े सां वार करणु चाहिनि था। मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नंढा नंढा कम करे जीअं अमली तौर ते कराचीअ खे सिंध खां अलॻि कजे। उन जो हिकिड़ो मिसाल इहा कमेटी ठहणु आहे जंहिंमें सिंध जा नुमाइंदा ऐं मर्कज़ जा नुमाइंदा आहिनि। तफ़सील में नथो वञिजे, सॼे मुल्क जो जी गवर्नेंस, उन मुल्क जी हुक्मरानी छा आहे। सभ खां बुरी हुक्मरानी पंजाब जी आहे। जेके वाक़िया कहरी वाक़िया उते थियनि था अहिड़ा त सिंध में कोन था थियनि। कल्ह जेको वाक़ियो थियो आहे मोटर वे ते, उहो त किथे न थियो हूंदो। उन खां अॻु में साहिवाल में माण्हुनि खे मारियो वियो। वज़ीर आला जे लाइ हाणे उनजे पंहिंजे पार्टीअ जा माण्हू चवनि था त नाकारा आहे। 5 सालनि 2 सालनि में 6 IG तव्हां मटायो था, माना तव्हांजो लॉ एंड ऑर्डर आहे ई कोन, बीहे ई नथो। त ॿियनि हंधनि ते बाहि उते कमेटी नथी ठहे, हिते कमेटी ठही। इहो कराचीअ ते कब्ज़े करण जे तरफ़ हिकिड़ो क़दम आहे। वरी हाणे वेझड़ाईअ में गुज़िरियल हफ़्ते तालीम जे मरकज़ी वज़ीर बयानु ॾिनो आहे त सॼे मुल्क में यकसां तालीमी निसाब कंदासीं ऐं उहो उर्दूअ में हूंदो ऐं सिंध जे कुझु हिसनि में सिंधी पढ़ाई वेंदी। इहो बयानु सिंधी माण्हुनि जे लाइ तौहीन जे बराबरि आहे। त उनखे चयो वञे त सिंध जे कुझु हिसनि में पढ़ाई वेंदी। इहो मर्कज़ जो वज़ीर कहिड़ी हैसियत रखे थो जेको चए सिंध जे बारे में, सिंध जी क़िस्मत जे बारे में फ़ैसिलो करे सिंध जे कुझु हिसनि में पढ़ाई वेंदी, कहिड़नि में पढ़ाई वेंदी, कहिड़नि में न पढ़ाई वेंदी। पहिरीं ॻाल्हि त जॾहिं ख़ुदि इहो जेको आइन आहे जंहिंजी सुबुह शाम ॻाल्हि कई थी वञे, जेको माण्हू हक़नि जी ॻाल्हि करे थो उनखे आइन जो दड़को ॾेई दॿाइण जी कोशिशि कई थी वञे पई। उन में जेको 18 तरमीम आहे, उन खां पोइ तालीम मुकमिल तौर ते, अॻ में बि बुनियादी तौर ते सूबे जो मामिलो हुयो, पर 18 तरमीम खां पोइ मुकमिल तौर ते उहो सूबे जो मामिलो आहे। पोइ मर्कज़ छो थो फ़ैसिला करे? इन जे करे त इन जे ज़रिए सां अण सिधी तरह सां कब्ज़ो कजे उन जे ते। ऐं इहे जेके चवनि था, मां इन ते ॿोलीअ जे मामले ते अचण खां पहिरीं इहा ॻाल्हि थो चवां त जेके माण्हू सिंध खे विराइण जी ॻाल्हि कनि था ऐं ग़लीज़ ॻाल्हियूं कनि था त सिंध अॻ में हीअं ई, कराची त अॻ में कुझु कोन ही, कराचीअ खे असां अची ठाहियो आहे। पाकिस्तान जा जेके हमदर्द
तारीख़दान आहिनि उहे चवनि था त जिन्ना साहब जी जेका पाकिस्तान लाइ जिदोजहद हुई उहा आइनी ऐं क़ानूनी जिदोजहद हुई। कंहिं हद ताईं सही बि आहे ॻाल्हि, छाकाणि त सियासी जिदोजहद त उन्हनि कई कान। सियासी जिदोजहद त कांग्रेस कई पे, जलसा जुलूस हड़तालूं बुख हड़तालूं जेल वञणु लठियूं खाइणु इहे कम सभु कांग्रेस पे कया। सियासी जिदोजहद जंहिंखे चइजे जिना, जेकॾहिं आइनी ऐं क़ानूनी जिदोजहद हुई जिना जी, जंहिंजे नतीजे में पाकिस्तान ठहियो आहे, त पोइ उन्हनि खे मां ॿुधाइण थो चाहियां त उन जिदोजहद खे क़ानूनी बुनियादु सिर्फ़ु तॾहिं मिलियो जॾहिं सिंध असेंबलीअ करारदाद पास कई। कानून साज़ असेंबलीअ जॾहिं पास कई, आइन साज़ असेंबलीअ तॾहिं आइनी क़ानूनी जवाज़ मिलियो न उनखे। ऐं उहा करारदाद किथे पास थी? उहा कराचीअ में पास थी। तंहिंजे करे कराचीअ में पास कयल सिंध असेंबलीअ जी करारदाद जे नतीजे में पाकिस्तान ठहियो आहे। ऐं जेके माण्हू अॼु कराचीअ में वेठा आहिनि ऐं कराचीअ जे लाइ सिंध लाइ उबता सुबता लफ़्ज़ था ॻाल्हाइनि, उन्हनि खे ख़बर रखणु घुरिजे इहा। ऐं इहो बि उन्हनि खे ख़बर हुजणु घुरिजे, मूं अॻे दफ़े बि ॻाल्हि कई हुई त उहो बानीअ पाकिस्तान मोहम्मद अली जिन्ना 48 में कराचीअ खे सिंध खां अलॻि कयो। सिंधी माण्हुनि हिकु लम्हे जे लाइ बि हिकिड़े बि सिंधी माण्हूअ हुनखे क़बूल न कयो, हुनजे ख़िलाफ़ु जिदोजहद कई। मुसलसल थी वरी जॾहिं कराची सिंध सां सिंध जे गादीअ जो हंधु कराचीअ खे कयो वियो 1970 में, तॾहिं खां वठी आहे। त इन करे यार मुमकिन न आहे। हाणे चऊं था हिन ॻाल्हि ॾे त उर्दू में तालीम ॾिनी वेंदी ऐं कुझु हिसनि सिंध जन में रुगो सिंधी पढ़ाई वेंदी। असां उन्हनि खे ॿुधायूं था त पाकिस्तान जे लाइ सिंध करारदाद छो पास कई, असां छो हिन मुल्क सां शामिलु थियासीं? अंग्रेज़नि जे ग़ुलामीअ खां निकिरी हिकिड़ो आज़ादु मुल्क थो ठहे, उन में असांजी आज़ादु हैसियत हूंदी। जेको 40 जी करारदाद, जंहिंखे करारदाद पाकिस्तान चइजे थो, उन में लिखियलु आहे त हिन मुल्क खे ठाहींदड़ वहदतूं जेके आहिनि उहे आज़ादु ऐं ख़ुदिमुख़्तार हूंदियूं। उन बुनियाद ते असां शामिलु थिया हुयासीं। त उहो जेको अंग्रेज़नि जो ग़ुलामीअ जो दौरु आहे, उन में त सिंध में सॼी सिंध में उनजे सभिनी इदारनि में बशमूल अदलिया सिंधी ॿोली हलंदी हुई। नौकरीअ जे लाइ लाज़मी हुयो त उहो माण्हू सिंधी सिखे। अंग्रेज़नि खे बि सिंधी सिखणी पवंदी हुई। जेके हाकिम आहे न त उन्हनि खे सिंध में नौकरी न मिलंदी। तव्हां चओ था हीउ आज़ादु मुल्क आहे ऐं उते तव्हां फ़ैसिला था कयो त सिंध जे अधु हिसे में सिंधी पढ़णु ॾींदासीं, अधु हिसे में न पढ़णु ॾींदासीं। ऐं असां उर्दू ॿोलीअ जा मुख़ालिफ़ न आहियूं, कंहिं बि ॿोलीअ जा असां मुख़ालिफ़ न आहियूं। असां दुनिया में हिन महिल जेके बि ॿोलियूं आहिनि उहे ॿोलियूं जिन में 100 खां घटि ॻाल्हाईंदड़ माण्हुनि, असां चवंदा उन्हनि ॿोलियुनि जी बि इज़त एतिराम थियणु खपे, उन्हनि जी बका थियणु खपे। उर्दू ॿोलीअ जा असांजे शाइरनि पाकिस्तान ठहण खां घणो अॻु में उर्दू में शाइरी कई आहे। असां उनजा मुख़ालिफ़ न आहियूं। पर तव्हां जॾहिं असांजे माउ जी ॿोलीअ ते अटैक कयो था ऐं उहो उर्दूअ जे नाले में तव्हां कयो था, त लाज़मी तौर ते पोइ सिंधी माण्हुनि जे आॾो इहो सुवालु अचे थो। ऐं उहो सुवालु उथारण में हक़ बजानिब आहे त उर्दू कहिड़े लिहाज़ खां सिंधीअ खां वधीक मोतबर ऐं मथां जी ॿोली आहे। सिंधी त हज़ारनि सालनि खां हिते ॻाल्हाई ऐं लिखी वञे थी पई ॿोली। हीअ त 200-250 साल उर्दूअ जी तारीख़ आहे, उनजी उमिरि आहे। ऐं अॼु तोणी हिंदुस्तान में त इहो बहस थो पियो हले त उर्दू त हिंदीअ जी सॻी भेण आहे। असां हिन जे ते नथा वञूं हुनजे ते, पर जेकॾहिं हुनखे मुक़ाबले में आणींदव त इहे सुवाल पोइ ज़रूरु उथंदा ऐं असां इहे सुवाल पोइ उथारींदासीं। तंहिं करे इहे अहिड़े क़िस्म न कयो। ऐं तव्हांखे यादि रखणु घुरिजे, तव्हां हिकिड़ो दफ़ो वरी उन रस्ते ते वञो था जंहिं रस्ते जे नतीजे में मुल्क ॿ हिसा थियो।
शफ़क़त महमूद कहिड़ी हैसियत थो रखे मोहम्मद अली जिन्ना जे मुक़ाबले में। मोहम्मद अली जिन्ना ढाका में चयो त हिन मुल्क जी ॿोली उर्दू हूंदी ऐं उतां बंगाल जे ख़ुदमुख़्तारीअ जी जिदोजहद उतां उन जी शुरू थी जेका बांग्लादेश जे आज़ादीअ ते मुकमिल थी। ऐं उते पहिरियों आवाज़ उथारण वारो केरु हुयो? शेख मुजीबुर रहमान हुयो, जंहिं पाकिस्तान जे लाइ पंहिंजी तालीम छॾे कलकते यूनिवर्सिटीअ में पंहिंजी तालीम छॾे साइकिल ते चढ़ी बंगाल ऐं आसाम जे ॻोठ ॻोठ जो दौरो कयो पाकिस्तान जे लाइ। उन आवाज़ उथारियो। छो? जॾहिं तव्हां हुनजे माउ जे ॿोलीअ ते अटैक कयो, तव्हां चयो त बंगाली इन लाइक़ु नाहे त उहा क़ौमी ॿोली थिए, उर्दू थिए। तारीख़ मां सबक़ु सिखो तव्हां, वरी उन रस्ते ते था वञो पिया। ऐं मर्कज़ हर ॻाल्हि में त सूबो त ना हला, मर्कज़ अचे हर ॻाल्हि में। जिथे का कोताही आहे, का बुराई आहे, बिल्कुलु आहे। सिंध जी हुकूमत आहे, उहा बि इहो ई पाकिस्तान जी सियासत, पाकिस्तान जे हुक्मरानी जे तरीक़े जो हिकिड़ो हिसो आहे। उते बि उहे ई कमु थियनि था जेके मुल्क जे ॿिए हिसे में थियनि था। इहो चवणु त जिथे का बुराई आहे उनजो हल मर्कज़ आहे, त पोइ जीअं मूं चयो त ॿोलीअ जे बारे में असांखे ॻाल्हाइण ते मजबूर था कयो, त पोइ जॾहिं तव्हां मर्कज़ खे मथां थापियो था त पोइ असां मजबूर था थियूं त मर्कज़ जे रिकॉर्ड खे बि तारीख़ जे आॾो आणियूं। मर्कज़ जी पंहिंजी कहिड़ी कारकरदगी आहे जेको सिंध खे अची सुधारींदो? मर्कज़ जे खाते में जेके इदारा हुया उन्हनि जो छा हशर आहे? PIA जो हशर कहिड़ो थियो आहे जंहिंमें कूड़ा लाइसेंस वठी ऐं माण्हुनि जे सवे माण्हुनि जे ज़िंदगियुनि खे ख़तरो, जंहिंखे दुनिया जे मुल्कनि में इथियोपिया जहिड़े मुल्क बि पाबंदी विझी छॾी त PIA न अचे, या मुल्क जी बदनामी केरु थो करे? स्टील मिल जो असरु कहिड़ो थियो आहे? रेलवे जो असरु कहिड़ो थियो आहे? ऐं अञा इन खां वधीक अचो, 70 साल खां फाटा मर्कज़ जे इंतिज़ाम में हुयो, पोइ फाटा में छा थियो? फाटा में केतिरो गंद थियो? तफ़सील में वञण जी ज़रूरत न आहे। जंहिं सॼे मुल्क में उहो गंद पखिड़िया, रत जूं नदियूं वही वियूं, अॼु ॾींहं ताईं उते हले थो पियो। सॼे दुनिया जा जहान जा बदमाश दहशतगर्द उते अचे हा, उन महिल उते त मर्कज़ जी हुकुमरानी हुई न। पोइ उनजो सुधारो केरु कंदो? ऐं सभ खां वधीक ॻाल्हि इहा त इहो मुल्क जेको मोहम्मद अली जिन्ना ठाहियो, उहो बहसा कंहिंजे पॉलिसियुनि जे करे थियो? मर्कज़ जे पॉलिसियुनि जे करे, मर्कज़ जे अमलनि जे करे थियो, या सूबे जे करे, सिंध जे करे थियो हुयो? तंहिंजे करे इहो जेको ठहियो ठुकियो पियो आहे त जिथे सिंध में ख़राबी आहे उन करे मर्कज़ अचे, इहो ग़लति आहे सिंध में। ऐं इहो वरी तॾहिं अञा वधीक उहा तकलीफ़ ॾींदड़ ॻाल्हि थी थिए त हिकु त सिंधी ॿोलीअ खे घटायो वञे, उनजी तौहीन कई वञे त उर्दू उन खां मोतबर आहे, उनजे मथां थी अचे, ऐं वरी उनखे इस्तेमालु कयो वञे सिंध वतन खे बहसा करण जे लाइ। जीअं मूं शुरूअ में चयो त इहे हाणे डायरेक्ट अलॻि सूबे करण जे बजाए हुकुमराननि हाणे इहे रस्ता कया आहिनि त कराची या कुझु हिसो ॿियो जेको आहे हुन में उर्दू ॿोली हलंदी, ॿिए हंधि सिंधी हलंदी, त फ़र्क़ु पवंदो ऐं फ़र्क़ु थींदो। ऐं हुकुमरानो जेको हिते कराचीअ में ख़ासि तौर ते नस्ली मज़हबी फ़िरक़ेवार जहिड़ा थियनि था, इहे इन्हनि जो बुनियादु तॾहिं पियो जॾहिं हिते पाकिस्तान ठहण खां पोइ शहरनि में ख़ासि करे कराचीअ में जुदा तालीमी निज़ाम रखियो वियो। जेके माण्हू हिंदुस्तान खां आयल ख़ैरपुर में, लाड़काणे में, शहदादकोट में रहिया वञी, उहे उन्हनि सिंधी पढ़ी, उते को मसइलो कोन्हे को, पर हिते कराचीअ में लियाकत अली ख़ान तालीम जो अलॻि सिस्टम कयो, उनजे करे नफ़रतूं अॼु ताईं आहिनि, नफ़रतुनि जी बाहि भड़के थी, जंहिंखे असां सभु विसाइण जी कोशिशि था कयूं पिया। त वरी तव्हां उहा ई ॻाल्हि कयो था, माना तव्हां इहा ॻाल्हि जेका सिंध जा माण्हू चवनि था इहा सही आहे त हुकुमरान पाण या हिते जेका नस्ली लिसानी
मज़हबी फ़िरके वाराणा तफ़रीक़ा उहा हुकुमरान पैदा था कनि, पोइ इनखे तव्हां साबित था कयो। तंहिंजे करे तारीख़ खां सबक़ु वठो, इहे हरकतूं न कयो। सिंध फतह न कई वई आहे, सिंध रज़ाकाराना तौर ते पाकिस्तान में शामिल थिया, बल्कि जीअं मूं चयो पाकिस्तान ठाहींदड़ आहे ऐं उहो 40 जी करारदाद जे बुनियाद ते आहे, जंहिंमें आहे त को वहदतूं मुल्क ठाहींदड़ वहदतूं ऐं उन्हनि में सिंध सभ खां नुमाया आहे, आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तार हूंदियूं। माना पंहिंजा अंदरूनी फ़ैसिला, पंहिंजी ॿोली, पंहिंजे कल्चर, पंहिंजी तारीख़, पंहिंजे मुआशियात ते उन्हनि जो कंट्रोल हूंदो। तारीख़ मां सबक़ु सिखी उन ते हलो। ऐं आख़िरी ॻाल्हि सिंध जे माण्हुनि खे मां इहा चवां थो त पीपुल्स पार्टी ते उनजी हुकूमत ते न भाड़े वेहो। उहे कमल वॾी गजगोड़ कनि था, लॿाड़ूं कनि था त हीअं न थियणु ॾींदासीं, पर तव्हां उन्हनि ते गौर कयो। जॾहिं मींहुं पियो ऐं इहो चयो वियो त कराचीअ में ॿोॾि अची वई आहे, तंहिंजे करे मर्कज़ जो उते इख़्तियार क़ाइमु कयो वञे, त सिंध हुकूमत चयो, रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, कल्ह जी ॻाल्हि आहे, उन चयो त को मसइलो ई कोन्हे को कराचीअ में, असां त रोड साफ़ करे छॾिया आहिनि, इहो कूड़ आहे। पोइ वरी जॾहिं NDA में उते आई त सिंध जे वज़ीर आला चयो त असां ख़ुशि था थियूं त NDA में असांजी मदद करण लाइ, भई तव्हां त कल्ह चयो पिए त को मसइलो ई कोन्हे को। उन खां पोइ जॾहिं कमेटीअ जी पहिरीं ॻाल्हि थी त वज़ीर आला साहब इहो चयो त का कमेटी न ठहंदी, सिंध जो इख़्तियार सिंध जे हुकूमत खे आहे, उन जो सरबराह मां आहियां, सिंध जा मसइला मां संभालींदुसि। ऐं पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ असां ॾिठोसीं त इमरान गोॾा खोड़िया, उहा ई कमेटी ठही वई। ऐं अहिड़ी तरह सां हाणे जॾहिं इहा ॻाल्हि तइ थी आहे मरकज़ी सतह ते त सिंध जे कुझु हिसनि में सिंधी पढ़ाई वेंदी, कुझु हिसनि में उर्दू पढ़ाई वेंदी, त पीपुल्स पार्टीअ जी हुकूमत ख़ामोश आहे। इन करे दोस्त त इहे करप्शन में, बदउनवानीअ में, भतेखोरीअ में ॻिचीअ ते फाथल आहिनि। तंहिंजे करे करप्ट माण्हू हाकिम जे आॾो बीह न सघंदो। उनजे करे इन्हनि ते न ॿाड़ियो। सिंधी माण्हुनि खे, सिंध जे सियासी पार्टियूं, सियासी कारकुन, अदीब, दानिश्वर, सहाफ़ी ऐं सिंध जो आम माण्हू जेको हक़ीक़ी वारिस आहे हारी पोरियत, उन्हनि खे मां गुज़ारिश थो कयां त वरी हिकु दफ़ो जीअं वञणु टोड़ तहरीक में सभई असां उथिया वियासीं ऐं वञणु खे टोड़े ॾेखारियोसीं, सिंध बि बहाल थी, कराचीअ समेत बहाल थी। ओड़ी जिदोजहद जे लाइ तव्हां असां तयारु थियूं, पाण ते असां भाड़ियूं। ऐं जॾहिं तव्हां सिंधी माण्हू, सिंध जा मालिक उथी मुतहद थी अॻिते ईंदा त हुक्मराननि खे पोइ का ताक़त न थींदी त उहे